अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु माया फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। खानपुर भरिसां जतोई ऐं जाफ़री बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में छेड़ो, 3 ॼणा क़तल। नापर थाणे जे हद में जतोई ऐं जाफ़री बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में करम अली जतोई, हबीब ऐं मंज़ूर जाफ़री मारिजी विया। वाक़े बाद धुरियूं मोर्चा बंदि, इलाइक़े में ॾहकाउ पखिड़िजी वियो। हुकूमत पारां वफ़ाक़ी ऐं सूबाई खातनि में बिजली जी बचत जी मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। समूरनि खातनि जा सेक्रेटरीज़ खाते में बिजली जी बचत जा प्लान ॾींदा। ग्रेड ऑफिसरनि जी ड्यूटी दौरान 3 कलाक एसी बंदि रखण जी तजवीज़ ॾिनी वई। ग्रेड 1 खां 18 ग्रेड ताईं जे ऑफिसुनि में एसी जे इस्तेमाल ते मुकमल पाबंदीअ ते गौर हेठि। अमेरिकी सफ़ीर खे डील कराइण जो चवणु शर्मनाक आहे। खुरम दस्तगीर टीवी इंटरव्यू में हुकूमत तब्दील करण जो सबब ॿुधायो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी इस्लामाबाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट खे चयो आहे त जांच कराई वञे त हुकूमत तब्दील करण जा कहिड़ा सबब हुआ। हुकुमराननि जी IMF सां डील न पई थिए, जंहिं सबब महांगाई आहे। हुकूमत खे सम्झ में न पियो अचे त छा करणो आहे। कानूननि में तरमीम बदतरीन एनआरओ आहे। अॼु PTI कारो ॾींहुं मल्हाए रही आहे। लाहौर जी एहतसाब अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी। एहतसाब अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज समेत ॿियनि ख़िलाफ़ रमज़ान शुगर मिल स्कैंडल केस जी ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि जी हाज़िरी मुकमल। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। हाज़िरीअ खां वज़ीर आज़म जे मुस्तक़िल छूट लाइ वकील अमजद परवेज़ दलील ॾिना। अदालत शहबाज शरीफ़ जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी। जॾहिं बि अदालत तलब कयो आहे, पंहिंजी पेशी यकीनी बणाई आहे। अदालत में पेश थियण फ़र्ज़ बि आहे, ज़िम्मेवारी बि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अदालत में बयान ॾींदे चयो आहे त हाणे संदसि कुल्हनि ते तमामु गहरी ज़िम्मेवारी आहे। क़ौमी ज़िम्मेवारियुनि जी अदायगीअ सबबि हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त ॾिनी आहे। चिन्यूट में नाले जी अॾावत मक़ामी MPA जी दरख़्वास्त ते कई वई। पंजाब काबीना खां मंज़ूरी बि वरिती वई हुई। वॾे वज़ीर तौरु अवामी तरक़ी ऐं भलाई खे अवलियत ॾिनी हुई। कमंद जी क़ीमत में मुक़ररु करण वक़्तु शुगर मिल्स बदिरां हारियुनि जे मुफ़ादनि खे नज़र में रखियो। रुपए जी बेक़दरी जारी। इंटर बैंक में डॉलर 1 रुपयो 50 पैसा महांगो थी वियो। डॉलर जी क़ीमत इंटर बैंक में 210 रुपया 25 पैसा थी वई। इम्पोर्टेड हुकूमत में नाणे जी मटासटा वारा ज़ख़ीरा रुगो 9 अरब डॉलर वञी बचिया। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त अमेरिका जे पेरनि में पवण बावजूदि FATF जवाबु ॾेई छॾियो। FATF हिन वक़्त ताईं पाकिस्तान जी गिरे नाहे कयो। हिन वक़्तु रुगो हिननि जा केस ऐं ग़रीबनि जो राशन ख़तमु थी रहियो आहे। हुकूमत पंहिंजे ई ॿार सबबि किरी पवंदी। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत लांग मार्च दौरान भञ ड्राह जे केस में PTI अॻवान जूं उबूरी ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इस्लामाबाद जी अदालत में PTI अॻवान कासिम सूरी
अली मोहम्मद खान, असद उमर, फैसल जावेद ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत केस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे कासिम सूरी, शहरियार अफरीदी, अली मोहम्मद खान, असद उमर, फैसल जावेद, शिराज बशारत, राजा खुरम नवाज़, शेख रशीद, मुराद सईद, परवेज़ खटक, शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि जूं ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। अदालत कोहिसार थाणे ते दाख़िल केस ते फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जो बजट इजलास अॼु 2 ॾींहनि जे वक़फ़े खां पोइ मंझंदि 4 वॻे पार्लियामेंट हाउस में ॿीहर थींदो। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी इजलास जी सदारत कंदो। इजलास जे 7 नुकाती एजेंडा बि जारी कई वई। स्टैंडिंग कमेटियूं रिपोर्टूं पेश कंदियूं ऐं असेंबली मेंबर बजट ते बहस कंदा। क़ौमी असेंबली जो इजलास स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि थींदो। हॉलीवुड वॉक ऑफ फेम में नाले वारे सुपरस्टार पॉल वॉकर खे भेटा पेश करण लाइ संदसि नाले जो सितारो लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। पॉल वॉकर जो सितारो वॉक ऑफ फेम में लॻायो वेंदो। ओमा थर्मन, क्रिस्टोफर ब्रिजिस, मार्टिन लॉरेंस, ग्रेट मोट्स समेत ॿियनि फ़नकारनि जा सितारा पिणु तयारु कया वेंदा।